नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्तां के सोबो दिरो मां खबर दींदालूं। सोबो दिरो वेझो शहर नवाड़ो शरीफ जरवासी ने प्यास अली ओठे अलीगढ़ ओठे जमीर ओठे गुलशेर ओठे जगबाणी में गोठाणन शहर नवाड़ो शरीफ जे मेन चौक बाजार में गुजरंदा सोबो दिरो नवाड़ो शरीफ लिंक रोड ते रुकावट विझी टायरन के बायूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻवाननि चयो त रात देर सां अतार ऐं कोरी बिरादरी हथियार बंदन हिला करे अलीगढ़ ओठे के घर मां संदसि धी नारी आमना के खंबे अगवा करे फरार थी विया आहिनि। हिननि चयो त वाक़िए जी एनसी सोबोदिरो थाने ते दाख़िल कराई है, पर पुलिस अगवा कंदड़ जवाबदारनि खे न गिरफ्तार करे थी न नारी के बाजियाब करायो आहे। ॿिए तरफ़ एसएचओ सोबोदिरो दिल्ली जान मक्सी नारी आमना धीअ अलीगढ़ ओठे के मीडिया आॾो पेश कयो। नारी मीडिया खे ॿुधायो त नालो छा थी बाबा काथे वेठी आ छा मसलो थियो आहे घरों कीअं निकिती आहे तूं ॾाढा मथां केरु बीमार आहे भाउ जो नालो छा अथई आशिक़ भाउ अथई राशिद आशिक़ धीउ कंहिंजी आहे अलीगढ़ रही वो मारे पियो तव्हांखे पोइ तव्हां काॾे निकितऊं केॾी महिल जो निकितऊं राति जो 12 बजे जो निकितऊं तव्हां पोइ काॾे निकिरी वियो केरु वठी वियो तोखे उहो सुधीर केरु आहे उहो हंजरा हुआ तव्हां उथी आहियो उन सां भला को आहे त तव्हांजो चकर या को वास्तो उन सां हुयो कहिड़े ख़्याल सां निकिता छा उन सां शादी कंदव या ॿियो कमु शादी कंदव पोइ तव्हांखे किथां हथु कयो आहे पुलिस सुधीर जे घरां तव्हांखे पुलिस मीरक मां हाणे माना तव्हां सुधीर सां शादी करणु था चाहियो ऐं जेको तव्हां घरां जेको निकिता आहियो तव्हां पंहिंजे पीउ भाउ भाइरनि जो तशर जे करे निकिता आहियो ईअं यार अॻ में शादी थियल आहे अॻ में शादी थियल न आहे अॻ में ॿुधणु आयो आहे तव्हांजो निकाह कंहिंसां पियल हुओ छा उहो केरु आहे जंहिंसां तव्हांजो निकाह थियल आहे उहो उठी आहे पुफाट आहे नालो छा आहे उहो निकाह ख़तमु थी वियो आहे हुननि चयो असां या कोन वठंदासीं तो ते तशदुद केरु कंदो हुओ भाइर पीउ घर में तव्हां केरु विढ़ंदा हुया पीउ विढ़ंदो हुयो हाणे तूं कॾहिं वेंदे हाणे तूं सुधीर ॾे वञणु थी चाहे माना तोखे के अॻुवा बॻुवा त न कयो आहे न तूं पंहिंजे रज़ा ख़ुशी खां घरां अकेले निकिरी आहे या ॿियो को तोखे वठी वियो पंधु नवाड़े खां वठी तूं मीरठ ताईं पंधु वई आहे राति जो 12 बजे सुधीर सां तुंहिंजा फ़ोन ते राब्ता हुया तो मोबाइल किथां वठी जेका तूं सां राब्तो पई करे कंहिंजी मोबाइल अथव घर जी भाइरनि जी या ज़ाती पंहिंजी हुई भाइरनि जी मोबाइल तो राब्तो करे पई कोर्ट में पेश कंदासूं त कोर्ट में तूं जेको बयान ॾिजाए असां बयान जेको कोर्ट में बयान ॾे हाणे तूं बाबा चवंदी मां तो सुधीर ॾे वञणु थी चाहे पंहिंजे पीउ मां घर निवाड़े वापसि नथी वञणु चाहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।